यार मुझे कैसे के शायरी कंहिंजी ॻाईंदो बाबा अनु मोरा जी शायरी ॻाईंदो आहियां बाबा अफ़ज़ल सोलन जी शायरी ॻाईंदे चढ़ी बोले बाबा अनु मोराई जी शायरी ॿुध अरे अॼु तोखे शाम जो ॿुधायां थो खटे जो बंदोबस्तु कजां पहिरीं अनु मोराई वारी शायरी त ॿुधाए बाबा अनु मोराई वारी शायरी वरी हिते अरे तू इज़त सां हली करे खटे बटे ते विया हल तूं हल भला मूं वारी उतार हलो के